नाइंसाफ़ी कई वई आहे। असांखे उहे कातिल ॻोल्हियल आहिनि, उन खे फांसी जी सज़ा सुनाई वञे। नंढड़ी पीरनि जे कमु कंदी आदल जा वेंदी सुबुह जो थांव खणी वई ओॾे पती कोन दग ॾेई के वेशी माण्हू खणी हुनखे केलनि में मारे छॾियो। गुज़ारिश था कयूं त असांखे उनजो इंसाफ़ खपे ऐं मेडिकल फिंगर जेके आहिनि प्रिंटियूं असांखे क्लियर करे ॾियनि त कंहिं असां सां इहो ज़ुल्म कयो आहे, नाजादी कई आहे। काठी विझी कंध में ऐं हुनखे पंहिंजा पोती सां घुटा ॾेई मारे हलिया विया। सखर वारो देश की असांजी चोर लही गिरफ़्तार करे मदद करे फांसी चढ़ियो वञे। असां ग़रीब आहियूं, पेट पालण में पूरा आहियूं, पोरियो करे था पेट पालियो। मदद हाणे का असांजी मथे को हुकूमत करे। असांजे भेण सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असांखे इंसाफ़ खपे। असांखे उहे कातिल ॻोल्हियल आहिनि, उन खे फांसी जी सज़ा सुनाई वञे। ऐं असांजी DSP जा जज आहे, जा जेके बि आहिनि पुलिस ऑफिसर आहिनि, जज आहिनि, असांखे इंसाफ़ खपे उन्हनि सभिनि मां। असांजो कातिल पकिड़े असांजे साम्हूं फांसी ॾिए वञे, असांजो इंसाफ़ कयो वञे। असांजे बेगुनाह नंढड़ी बेगुनाह कई अथऊं, ज़ना करे असांजे केलनि में उछलाए छॾी अथऊं। असांखे इंसाफ़ खपे, असांखे ॿियो कुझु न खपे, असांखे पंहिंजो इंसाफ़ खपे। असांखे उहो इंसाफ़ खपे। असांजी भेण पंहिंजी भेण जो कातिल ॾेई असांजे साम्हूं असांखे फांसी सज़ा सुनाए वञे उनखे। असांखे मदद खपे पुलिस जी, DSP जी, जज जी, जेके बि आहिनि असांजो इंसाफ़ कयो वञे। फौरी इन जो असां नोटिस वरितो आहे। इन वक़ूए में मोनिका लाड़िक जेकी छोकिरी आहे उनजो लाश असांखे फसल मां मिलियो आहे ऐं जीअं लाश मिलियो आहे त फौरन उन जो पोस्टमार्टम करायो वियो आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट DNA रिपोर्ट स्टिल पेंडिंग आहे, अञा उनजो रिज़ल्ट अचिणो आहे। ऐं इन वक़ूए खां पोइ नोटिस वठंदे असां SP इन्वेस्टिगेशन SP हेडक्वार्टर खे फौरन मौक़े ते मोकिलियो आहे ऐं हिन वक़्तु उहे मौक़े ते वारसनि सां मुलाक़ात उन्हनि कई आहे। लाश पुलिस जे हवाले आहे, पोस्टमार्टम करण जे लाइ SHO हॉस्पिटल में आहे, पोस्टमार्टम कयो वियो आहे। ऐं ॿी टीम जेकी असांजी रेडिंग टीम आहे, हिकिड़ो असांखे नालो मिलियो आहे जेको मालिक इन ई इहो वक़ूओ कयो आहे, उनजी रेडिंग टीम उनजे पोयां आहे। इनशाअल्लाह इहो अॼु ई मुलज़िम गिरफ़्तार थी वेंदा ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट DNA रिपोर्ट जी रोशनी में सुठे नमूने सां हिन केस खे पंहिंजे अंजाम ताईं पुॼायो वेंदो। असांजे भेण सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असांखे उहे कातिल ॻोल्हियल आहिनि, उन खे फांसी जी सज़ा सुनाई वञे। गिरफ़्तार कयो।